अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां कशिश ख्वाजा। उम्मीद है त ख़ैरियत सां हूंदा, बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु ईद जो ॾींहुं आहे। इन जी मां दिलि जी गहराइयुनि सां मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजे अज़ीज़ दोस्तनि खे, रिश्तेदारनि खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश करियां थी। ऐं अॼु जेको आहे मुंहिंजी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो डिक्लेयर करणु आहे त गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे मूं एहतिजाज कया हुआ। उन में काफ़ी सियासी पार्टियूं बि मूंसां इन्वॉल्व हुयूं ऐं काफ़ी माण्हुनि जो मूंसां इहो सुवाल हो त छा तव्हीं के सियासी पार्टी सां तालुक़ु रखो था, तव्हांजी कहिड़ी पार्टी आहे, तव्हां कहिड़ी पार्टी खे सपोर्टर आहियो, तव्हां कहिड़ी पार्टी जा कारकुन आहियो, कहिड़ी पार्टी जा मेंबर आहियो। त मां इहो अर्ज़ु कंदी हलां, मां इहो ऐलान कंदी हलां, डिक्लेयर करियां त मुंहिंजो को बि सियासी पार्टी सां तालुक़ु न आहे। मां हिकिड़ी सोशल वर्कर आहियां। हा, जंहिंजे लाइ असीं बीठा हुआसीं, जंहिंजे लाइ असां एहतिजाज कयो पिए, असांजो मक़सदु हो एहतिजाज करणु, भले उहा सियासी पार्टी हुजे या का समाजी पार्टी हुजे। असांजो मक़सदु हिकु हो, इन करे असीं गॾु बीठा हुआसीं, असां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो हो बिल्कुलु। ऐं मुंहिंजो को बि कंहिं बि सियासी पार्टी सां को तालुक़ु न आहे। मां हिकिड़ी समाजी वर्कर आहियां, मां हिकिड़ी सोशल वर्कर आहियां ऐं मां सोशली कमु कंदी आहियां, न कि पॉलिटिकली। मुंहिंजो को बि वास्तो न आहे। असां जेको एहतिजाज कयो हो इहो समद जे लाइ कयो हो, जस्टिस फॉर समद, जेको असांजो मक़सदु हिकिड़ो हो। इन करे असीं गॾु बीठल हुयासीं। बाक़ी असां जेको आहे इंसानियत खे फ़रोग़ ॾिनो आहे। असां समद खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ असां जेको आहे सो कयो हो, एहतिजाजी मुज़ाहिरो कयो हो ऐं इहो एहतिजाज कयो हो असां बिल्कुलु। ऐं असांजो ॿियो को बि मक़सदु न हो। मक़सदु असांजो हिकु हो, इन करे असां गॾु बीह करे असां एहतिजाज कयो ऐं मूं बि पंहिंजे भाइरनि जो साथ ॾिनो ऐं मुंहिंजा बि काफ़ी भाइरनि मुंहिंजो बि साथ ॾिनो इन एहतिजाज में। मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां। ऐं इन खां अलावा समद खे इंसाफ़ ॾियारण जी कोशिशुनि में असीं काफ़ी हद ताईं कामयाबु बणिजी विया आहियूं। मूंखे ख़ुशी थी आहे इन ॻाल्हि जी। ऐं हिकु स्टूडेंट जेको आहे, हिकु असांजो उहो बेगुनाह जेको आहे सो मारियो वियो आहे। त पोइ इनखे इंसाफ़ ॾियारण जे लाइ, इनखे जस्टिस ॾियारण जे लाइ असां लथा हुआसीं मैदान ते। असां बिल्कुलु प्रेस क्लब ते एहतिजाज कयो हो। पर मां ॿीहर हिकिड़ो दफ़ा ॿुधाईंदी हलां, मुंहिंजो को बि सियासी पार्टी सां को तालुक़ु न आहे। मां हिकिड़ी समाजी वर्कर आहियां, मां हिकिड़ी सोशल वर्कर आहियां। इन खां अलावा हिन ईद जे ॾींहंनि में जे माउ खां पंहिंजो पुटु जुदा थियो हुजे, उन माउ जी तकलीफ़ जो असीं केतिरो बि चऊं, त असीं मज़म्मत करियूं था, असीं हिन ॾुख जी घड़ी में उन्हनि सां शरीक कयूं, पर असीं केतिरो बि शरीक हुजूं, पर उन माउ जे ॾुख जो कॾहिं बि अंदाज़ो बि न लॻाए सघंदासीं। शरीक थियण त परे जी ॻाल्हि आहे, उन माउ जे ॾुख जो असीं अंदाज़ो बि नथा लॻाए सघूं त उन माउ जे दिलि ते छा गुज़री हूंदी, जेका ईद जे हिननि ॾींहंनि में, सॻोरनि ॾींहंनि में हिकिड़ी माउ जेकी यतीम थी वई हूंदी, उन माउ जे दिलि ते छा गुज़री हूंदी। असीं त मज़म्मत करियूं था, असीं त मज़म्मती जेको आहे सो बयान पंहिंजा ॾियूं था। मूं वांगुरु अहिड़ा ॿिया 100 ॼणा ॿिया बि हूंदा जंहिं इहे मज़म्मती बयान बि ॾिना हूंदा, पर छा उन माउ जे दिलि खां केरु पुछियो आहे जेको अॼु ईद जो ॾींहुं आहे, उनजे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी जॾहिं माण्हू हुनजे घर में अची करे हुनजे पुट जी हुन सां ताज़ियत कंदा हूंदा। उन्हनि भेणुनि जे दिलि तां छा गुज़री हूंदी, जेके भेणूं उमीदूं लॻाए वेठियूं हुयूं त असांजो भाउ अॼु वञे पियो स्कॉलरशिप ते पढ़ण जे लाइ, ऐं इनशाला कुझु सालनि खां पोइ जॾहिं हिकिड़ो ऑफिसर थी ईंदो त असीं हुनजे मथे ते जेको आहे सो सेहरा सजाईंदासीं। उन्हनि भेणुनि जे अरमाननि जो छा थींदो? उन्हनि भेणुनि जे अरमाननि जो, उन माउ जी ख़्वाबनि जो, हिकिड़े इंसानियत जो क़तल कयो वियो आहे ऐं बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। इन जे लाइ असीं जेतिरा बि मज़म्मती बयान ॾियूं, जेतिरियूं बि असीं मज़म्मतूं करियूं, जेतिरो बि असीं चऊं त असीं ॾुख में शरीक कयूं, पर उन माउ जी तकलीफ़ जो, उन माउ जे ॾुख जो असीं अंदाज़ो नथा आणे सघूं। जेको अॼु ईद जे ॾींहुं बि जेको आहे उन्हनि जे घर में हिकिड़ो मातम जो मैदान, हिकिड़ो तॾो विछायल हूंदो, उन जे ॾुख में असीं कुझु बि नथा करे सघूं। त बसि दुआ इहा करे सघूं था त अलाह पाक उन्हनि खे सब्र ॾिए, ऐं बिल्कुलु कोशिशूं करे सघूं था, ऐं इंशा अल्लाह इहे असांजूं कोशिशूं रंग खणी ईंदियूं ऐं जेको आहे समद खे असीं ज़रूरु इंसाफ़ ॾियारींदासीं इंशा अल्लाह। इन में मूंखे भाइरनि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके मुंहिंजा भाइर मूंखे ॾिसनि पिया, इन्हनि जी ज़रूरत आहे, इन्हनि जे साथ जी ज़रूरत आहे। त असीं कोशिशि पूरी कंदासीं इंशा अल्लाह। जेके स्टूडेंट्स जा दुश्मन आहिनि, जेके सिंध जे ॿारड़नि जा दुश्मन आहिनि, जेके तालीम जा दुश्मन आहिनि,
उन्हनि खे ज़रूरु जेको आहे सो पाया तकमील ताईं पुॼाईंदासीं ऐं पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदासीं ऐं उन नंढड़े मासूम ॿार खे समद खे अब्दुल समद खे ज़रूरु इंसाफ़ु ॾियारींदासीं। थैंक यू सो मच।